गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीत साध संगत जी, गुरु नानक देव महाराज जी उच्चारण थियल पावन बाणी जपजी साहिब जी सिंधी में विचार कंदे, सिंधी में अर्थ कंदे अज 6 पौड़ी जा अर्थ साझा करणा आहिनि। सो गुरु नानक देव महाराज बख्शिश करंदा 6 पौड़ी जे अंदर साहिब फरमाईंदा, तीरथ नावा जे तिस भावा विण भाणे के नाए करी। साहिब फरमाईंदा तीरथ नावा, नावा चइबो आहे इशनान करण खे। चवंदा मां तीरथ इशनान तॾहिं कयां जे तिस भावा, भावा चयो आहे पसंदि अचण खे। मां तीरथ इशनान तॾहिं कयां जॾहिं परमात्मा तीरथ इशनान करण सां तोखे मां पसंदि अचां। पर जे अगरि साहिब चवंदा तीरथ नावा जे तिस भावा, जे अगरि मां तोखे पसंदि अचां, विण भाणे के नाए करे, जे अगरि तीरथ इशनान करण खां बाद बि मां तोखे पसंदि नथो अचां, पोइ मां के नाए करी के, पोइ मां छा इशनान करे मां छा कंदुमि, उनजो फ़ाइदो कहिड़ो आहे। साहिब फरमाईंदा त तीर्थनि ते पुराणे ज़माने में मञियो वेंदो या अॼु बि किथे किथे चयो वेंदो आहे त तीर्थनि ते वञण सां सॼा पाप लही वेंदा आहिनि। जॾहिं तो इंसान कोई इशनान कंदो आहे न त उनजा सॼा पाप धुलिजी वेंदा आहिनि। पर गुरबाणी चए थी पाप करे तो मन, तू धोई अचे तो तन। साहिबनि जी 687 अंक गुरु नानक देव महाराज जी पावन बाणी 687 अंक ते अंकित आहे, जंहिंमें साहिब चवंदा मां तीरथ इशनान ते वेंदो आहियां, पर मुंहिंजे लाइ तीरथ इशनान आहे कहिड़ो। चवंदा तीरथ नावण जाऊं, तीरथ नावण जाऊं, मां तीरथ इशनान ते वेंदो आहियां इशनान करण जे लाइ, पर मुंहिंजे लाइ तीरथ आहे कहिड़ो। तीरथ नाम है, मुंहिंजे लाइ परमात्मा जी सिफ़त सलाह पंहिंजे अंदरि सचाई आणण ई सभु को वॾो तीरथ आहे। तीरथ नावण जाऊं, तीरथ नाम है, तीरथ शब्द विचार अंतर ज्ञान है। मुंहिंजे लाइ तीरथ शब्द जी विचार आहे, अंदरि जो ज्ञान आहे जेको मूंखे गुरू खां प्राप्त थींदो आहे, परमात्मा जी विचार मूंखे प्राप्त थींदी आहे। ऐं इहो बि मञणु योग आहे, इन ते कोई बि मुकरी नथो सघे त बंदो तीरथ इशनान ते वञी करे छा मोटी अची पाप कमाइण छॾे ॾिना अथई। मत त पापनि सां भरी पई आहे। मत कीअं साफ़ थींदी आहे? मत साध संगत जे अंदरि वेही करे गुरू जी विचार सां साफ़ थींदी आहे। साहिब तंहिं करे फरमाईंदा, चवंदा तीरथ नावा जे तिस भावा, तीरथ इशनान ते वञा जेकर मुंहिंजे अंदरि उहे खामियूं निकिरी वञनि, मुंहिंजे अंदरि गुण अची वञनि, अवगुण निकिरी करे गुण अची वञनि ताकी मां तोखे पसंदि अचां। पर जेकर तीरथ ते वञी करे मुंहिंजा अवगुण नथा निकिरनि, अवगुण अंदरि पिया ई पिया आहिनि, गुण मां धारण नथो करे सघां, पोइ मां तोखे पसंदि बि न ईंदुमि, पोइ मां अहिड़े तीरथ इशनान ते इशनान करे कंदुमि बि छा। तीरथ नावा जे तिस भावा विण बाणे के नाए करी, जेती सिरठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई। चवंदा आहे परमात्मा जेतिरी बि तव्हां सृष्टि पैदा कई आहे, असां ॾिठो आहे तव्हां खां नदर कर्म को बग़ैर कुझु बि बंदे खे नथो मिले। जेती सिरठ उपाई वेखा, असां ॾिसंदा पियूं, विण कर्मा बग़ैर नदर कर्म जे, जेती सिरठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई। बग़ैर नदर कर्म परमात्मा तव्हांजी बख़्शिशनि को बग़ैर बंदे खे कुझु बि नथो मिली सघे। विण कर्मा के मिले लई, तोखे कुझु बि नथो वठी सघे। मत विच रतन जवाहर माणक जे हिकु गुर की सिख सुणी। चवंदा तोखे हृदय खे साफ़ु करिणो आहे न, हृदय खे साफ़ु करण जे लाइ गुरू जी हिकिड़ी सिखिया ई तुंहिंजे लाइ खोड़। पोइ तुंहिंजी मत में रतन जवाहर माणक, हाणे रतन जवाहर माणक इहे त मोती आहिनि, इहे त आमतौर ते बाज़ारि में कमु अचण जा आहिनि, बंदो इंसान अमीर थींदो आहे। मत में हिन जी कहिड़ी ज़रूरत आहे? इन जो भाव अर्थ आहे त तुंहिंजी मत ऊची थी वेंदी, तुंहिंजी मत ॿियनि जा कमु सवारण वारी थी वेंदी, ॿियनि जो भलो करण वारी थी वेंदी। तूं कॾहिं बि कंहिंजो बुरो न सोचदे। जॾहिं तूं गुरू को हिकिड़ी सिखिया वठंदे, तूं पंहिंजो बि भलो कंदे, ॿियनि जो बि भलो कंदे। मत विच रतन जवाहर माणक जे हिकु गुर की सिख सुणी। सिख जो अर्थ आहे हिते सिखिया। गुरू को हिकिड़ी सिखिया जे अगरि तूं ॿुधी वरिती, उनखे हंडाए वरितई न, त तुंहिंजे लाइ सभु को वॾो तीरथ इशनान इहो ई आहे, जिते तुंहिंजा सॼा पाप धुलिजी करे तुंहिंजी मत साफ़ थी वञे। मत विच रतन जवाहर माणक जे हिकु गुर की सिख सुणी, गुरा हिकु देह बुझाई। जेकी अरदास 5 पौड़ी में साहिब करनि था, उहे वापसि 6 पौड़ी में करणु सेखारीनि था। पर इन पौड़ी जे अंदरि थोरो ध्यानु ॾिजो। 5 पौड़ी ऐं 6 पौड़ी जेके आख़िरी वारी 2 पंक्तियूं आहिनि,
इन जे अंदरि साहिब फरमाइनि था घुरा हिकु देह बुझाई। हिते हिक जे कके खे कोई बि मात्रा न आहे, कको मुकत आहे, कोई बि मात्रा न आहे। इन पंक्ति में हिक जो अर्थ आहे घुर्ज, सांझ। छो त बंदो हमेशह परमात्मा घुरंदो रहंदो आहे, पोइ हिकिड़ी शइ न घुरंदो आहे, कॾहिं कहिड़ी शइ घुरंदो आहे, कॾहिं कहिड़ी शइ। असांखे कुझु न कुझु घुरबो रहंदो आहे, असांजी ज़रूरत हिकु न हूंदी आहे। ऐं ॿी पंक्ति में साहिब फरमाइनि था सभना जिया का हिकु। उते जॾहिं हिकु पढ़ंदो न, उते हिक जे कके खे औंकुड़ आहे। 5 पौड़ी ऐं 6 पौड़ी ॿिन्ही पौड़ी में इहो ध्यानु ॾिजो त हिक जे कके खे आख़िरी वारी पंक्ति में हिक जे कके खे औंकुड़ आहे। सभना जिया का हिकु, छो त सभिनी जीअनि जो दाता त हिकिड़ो हूंदो आहे। पहिरीं पंक्ति में चवनि था घुरा हिकु देह बुझाई, ज़रूरतां सांझ खोड़ हूंदियूं आहिनि असांजूं, पर दाता हिकिड़ो आहे। सभना जिया का हिकु, हिक जे कके खे जॾहिं औंकुड़ अचे थो न, उहो महदूद थो थी वञे, उहो हिकिड़े परमात्मा जो इशारो थिए थो। त सभना जिया का हिकु दाता सो में विसर न जाई। ऐं गुरुदेव पिता तव्हांजे दर ते हिकिड़ी अरदास आहे त जेको सभिनी जीअनि जो, सभिनी साह वारनि जो, पूरी काइनात जो जेको दातार आहे परमात्मा, उहो असांजे कॾहिं बि हिरदे मां विसरे न। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।